अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। तमाम पढ़ो दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना मअवाना व मलजाना सय्यिदिना व सनदिना व मौलाना मुर्शिदिना व मुनइमिना मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व इत्रतिहि व औलादिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह जा करोड़े करम ऐं एहसान जे जिंदगी में एक दफो बीहर पंहिंजे मुर्शिद कामिल जी दरबार में अचण जी सहादत अता फरमाई आहे। उम्मीद न बल्कि पक्का है, यकीन है अल्लाह जी रहमत में तो इंशाअल्लाह आया खाली झोलियों खणी आयूं वींदासीं तो रब जी रहमत से सरशार थी पो वापस वींदासीं। मुख्तसर टाइम में कुछ गालियों तव्हांजी खिदमत में अर्ज रखंदुसि। इंशाअल्लाह फौरन हुजूर क़िबला आलम जो खिताब थींदो। पंहिंजे कटियल कुलूब के अल्लाह जी रहमत सा मदीने वारे साईं जी मोहब्बत सा सरशार कंदासीं। अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा कुछ लफ्ज हिन फकीर तिलावत कया है जिनमें अल्लाह ताला अहम इरशाद फरमायो है। मानो आजकल पैसे जिला परेशान आ, दौलत जिला परेशान आ, इज्जत जिला परेशान आ, सुकून जिला परेशान आ। अल्लाह ताला कुरान मजीद में दुनिया ऐं आखिरत जे आसानी जो हल बिल लफ्ज़न में बयान फरमायो। वरी जो सुभान अल्लाह, थोड़ा ध्यान मुने दीजो। अल्लाह तो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। तहकीक मुझे महबूब मदीने वाले साईं, मुझे महबूब नबी लजपाल नबी मोहम्मद मुस्तफा अरबी मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी में तव्हां जे ला जिंदगी गुजारण जो एक सुहिणो नमूनो आहे। ॾिसो जिंदगी गुजारण चाहियो था तो मुझे मदीने वाले साईं के ॾिसो, मुझे महबूब के ॾिसो तो कीअं मुझे महबूब जिंदगी गुजारी आ। उन मुताबिक जिंदगी गुजारियो, अल्लाह तव्हां के दीन दुनिया जो भलाइयूं अता करे छॾींदो। मुझे महबूब उथण सेखारियो, मुझे महबूब वेहण सेखारियो, लजपाल नबी हलण सेखारियो, महबूब मुस्तफा गाल्हाइण सेखारियो, लजपाल नबी सुम्हण सेखारियो, कचहरी करण सेखारियो, वेहण जा ज़ाब्ता सेखारिया, महफिल जी वेहण जी महफिल हलाइण जो तौर तरीको सेखारियो। सकाफत चाहे, ईमान चाहे, सदाकत चाहे, इखलाक चाहे, बुराई चाहे, चंगाई चाहे, लजपाल नबी हर शे असा के सिखारी। मुझे मौला रब्बे कायनात फरमायो तो मुझे महबूब मुस्तफा जो दर वठो। जे जिंदगी में तव्हां के सुकून न मिले तो मां अल्लाह पंहिंजो कुरान जो ज़ाब्तो बंद करे छॾींदुसि। जिंदगी जो सुकून, आखिरत जी भलाई जे इंसान के मिलंदी तो मुस्तफा जे दरवाजे तां मिलंदी। का गाल समझ में अचे थी कि न कोन थी अचे? लजपाल नबी जी जिंदगी असांजे लाइ हिकिड़ो सुहिणो नमूनो आहे। महबूब मुस्तफा करीम
एक अब्बे जी जिंदगी गुजारियन पी की हूंदो आ पी मुताबिक जिंदगी की गुजारबी आ अब्बो पी पंजे बच्चन के की पालींदो आ की तरबियत कंदो आ की उनन के पालना पोसना कंदो आ अब्बो पंजे बच्चन के की वडो कंदो आ की उनन जी तरबियत कंदो आ मदीने वारे साईं पंजी न्याणी फातिमा ज़हरा पंजी न्याणी ज़ैनब पंजी न्याणी चार न्याणी जी तरबियत कई उनन जो शादियों करायूं उनन के जवान करे उनन के परणायो लजपाल नबी सिखायो त बच्चन जी परवरिश की कबिया मदीने वारे साईं दोस्ती रखी दोस्त बनाया यार बनाया अबू बकर उमर सा पंजे राज न्याज जो गालियों कयूं हबीबन करीमन सिखारियो तो दोस्ती की रखवी आहे मदीने वारे साईं लजपाल नबी पंजे एक कायद हैसियत सा जिंदगी गुजारी कायद कीअं थींदो आ पंजो कायदाना सलाहियत असा के सिखारियूं असा के बुधायो तो दुनिया वारन के कीअं हलाइबो आ सियासत कीअं कबी आ रियासत कीअं हलाइबी आ जिंदगी कीअं गुजारबी आ ॾिसो त मोहम्मद मुस्तफा अरबी मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं थो रियासत हलाया सियासत कया ॾिसो मुझे मुताबिक जिंदगी गुजारियो मुल्कन में सुकून पैदा थी वरी जो सुभान अल्लाह सैयदना फारूक आज़म अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन खलीफा सानी सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु अमीरुल मोमिनीन उमर इस्लाम जो बियो खलीफो 23 लख मुरब्बा मेल ते हुकूमत करण वारो खलीफो हुयो 23 लख मुरब्बा मेल 23 लख अंदाजो लगायो न त अध दुनिया जो थी वियो अध दुनिया ते हिकड़ो उमर फारूक हुकूमत कंदो हुयो अजकल असा जा सियासतदान आहिन अज असा जा हुक्मरान आहिन हुक्मरानी की हलाइबी आ गरीबन जा माल फबायो गरीबन जा माल खणी ए पंजो पेट वधायो आई वार खुशी विया नवाज शरीफ के अञा ते हया न तो जे त गरीबन मिस्कीनन की की मदद कबी आ आए कि गलत तो चवा असा के हुकूक मिलन पाकिस्तान जी आवाम के हुकूक मिलन मुश्किल थी वियो आ की हुकूक रिबाहन की हुकूक अदा कबाहन हुक्मरानी उनन हलाई आजकल ये हुक्मरानी बाए एक हुक्मरानी सुनी अमीरुल मोमिनीन उमर खत्ताब जी सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु यरूशलेम में पैगाम आयो फलस्तीन जी फतह वारे दिहाड़े फतह बचण जे ला ईसायुन पैगाम दिनो तवा जो अमीरुल मोमिनीन असा वट अचे असा पंजे हिन हुकूमत के छड़े दींदासी फलस्तीन तवा जे हवाले कंदासी सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु के जड़े पैगाम मिलियो ईसायुन जो त पान मदीना मुनव्वरा मजा निकता 23 लख मुरब्बा मेल ते हुकूमत करण वारो सैयदना उमर फारूक जदमल निकतो आ त के काफिले सा न निकतो आ के शान ए शौकत सा मदीने मा न निकतो आ के प्रोटोकॉल सा न निकतो आ बल्कि हिकड़ो गुलाम आई बि उमर फारूक आ पंजे गुलाम सा हिक ताची ते निकतो आ ए उनन वारो रखियो त हिकड़े टाइम ते उमर फारूक उन जी मुहार झले पंजे गुलाम के वठी हलंदो वरी गुलाम लहंदो उमर फारूक उठते सवार थींदो दुनिया जे मथा हुक्मरानी करण वारो उमर जंहिंमल निकरे थो त हिकड़े उठ जी सवारी ते पंजे गुलाम जी मुहार झले अॻियां वञी रहियो आहे ॻाल्हि मुंहिंजी सम्झ में अचे थी अले कोन थी अचे सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जंहिंमल निकतो आहे इहो ई उमर आहे हिकड़े दफ़ो मदीना मुनव्वरा जी गली मजा निकतो रात जो वक्त दुनिया वारा सुमी रहंदा हुया सैयदना उमर फारूक मदीने जी गलियुन में हलंदो हुयो त के गरीब जो अटो त कोन खुटी पियो आ के गरीब के जो अजो त बर्बाद कोन थी वियो आ के को गरीब मिस्कीन बुखारो त कोन सुतो आ के को कुयारो त नाहे उमर फारूक मदीने जी गलियुन में हली ऐं गरीबन जी मदद करण जे लाइ वेंदो हुयो अज असा जा हुक्मरान हैं हुकूमत जा गरीबन जा माल खाइण जे पोया हैं पर उमर फारूक गरीबन जी मदद करण जे लाइ अकेले सिर वेंदो हुयो एकड़ी गली में लंघियो त गली में जा रोण जो आवाज पियो अचे के घर में जा रोण जो आवाज आयो सैयदना फारूक आज़म जो आवाज बुधो त बीह रथा अंदर आवाज पियो अचे हे फुजे उमर ते जे असा गरीबन मिस्कीनन के मानी न दिनी आ असा के अटो न दिनो आ असा भुख ते वेठा आयूं छा बारन जे रोण जो आवाज आयो सैयदना उमर फारूक घर जो दरवाजो खड़कायो त अंदर के औरत दरवाजो खोलियो चवण लगी मिस्कीन आयूं गरीब आयूं खाधो नाहे पीतो नाहे असा
ॾींहनि खां बुखारा आहियूं जब फारूक आज़म या ॻाल्हि ॿुधी आहे त उहा औरत जी चवे त उमर खे अल्लाह जी दरबार में मां पुछा कंदसि अल्लाह का पुछा कंदसि त उमर इहो उमर आहे जंहिंजी हुकुमरानी में असां बुखारा सुतासीं असां उञारा सुतासीं 3 ॾींहनि ताईं असां बुखारा उञारा रहियासीं जेॾीमहिल फारूक आज़म उन औरत जी दड़ा ॿुधी आहे त फारूक आज़म जे अखियुनि में लुड़क अची विया रोंदा रोंदा वापसि पंहिंजे घर अचनि था ऐं अटो खयनि चांवर खयनि सीधो सामान खयनि ऐं वापसि पंहिंजे कुलनि ते रखे 23 लख मुरबा मेल ते हुकूमत करण वारो गरीबनि जी मदद करण जे लाइ पंहिंजे मथे ते बार खणी वञी गुलामन चयो किबला असां के हुकुम दियो त असां माल खणी वञूं फारूक आज़म चयो न तव्हां माल न खणंदो छा तव्हां क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो बार खणंदो छा क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजा अमाल तव्हां खणंदो चवनि त न चवंदा क़यामत जे ॾिहाड़े बार न खणंदो छॾियो त उमर पाण वञी पंहिंजे गुनाहनि जो कफ़ारो कराए अचे फारूक आज़म जेॾीमहिल उते पहुतो आहे त उहा औरत चवे थी त ए इंसान ए मुसलमान ओ मोमिन अल्लाह तोखे शाद या आबाद कंदो पर मां उम्र ते अञा बि ताही थींदसि फारूक आज़म अर्ज़ कयो अम्मा मुंहिंजे करे अॼु उमर खे माफ़ कयो फारूक आज़म जे लाइ जेॾीमहिल इहे लफ़्ज़ ॿुधनि त उहा औरत थी चवे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त मां उमर जी बाह मां झले रब खे अर्ज़ कंदसि त मौला उमर आहे जंहिंजे करे मां बुखारी रही आहियां पर फारूक आज़म जी दाह निकरी वई हथ बधी चवण लॻो अम्मा उमर ॿियो को न मां उमर आहियां जेका सज़ा ॾियणी अथई हिते ॾे क़यामत जे ॾिहाड़े मूंखे का सज़ा ये हुकुमरान इस्लाम जो हुकुमरान जिनमें निकतो वारे वारे सा यरूशलेम जे दा सफर करण दौरान वारे वारे सा जिनमें आखिरी मंजिल ओडी मल गुलाम जो वारो सवारी ते हुयो फारूक आज़म जो वारो उन मुहार के झले हलन जो हुयो तो वो गुलाम चवण लगो किबला मुखे इजाजत दियो त मुहार मा झले हला नौ इलाइको आ फतह जो नौ इलाइको आ किबला मुखे इजाजत दियो त मा तवाजी मुहार झले हला शौकत की खबर पवे फारूक आज़म चो न मां ज़्यादती कोन कंदुस उमर जो ऐलान है गुलाम स्वार हुंदो उमर उन जी मुहार झले हलंदो अल्लाहु अकबर कबीरा यरूशलेम में फलस्तीन जा जेडीमल उए पोप उए अगवान जर्नील दिसन था त चवण लगा यो कारे रंग जो हबशी जंजा चंबा हन कपड़ा फाटल हन इयो मुसलमानन जो हुक्मरान आ इयो मुसलमानन जो अगवान आ जंजे करे असा जी सजी दुनिया लर्जी वने थी छा इयो उमर आ सैयदना अबू उबैदा बिन जर्राह फरमायो असा जो अमीरुल मोमिनीन इयो ना है इयो तो उन जो गुलाम आ असा जो अमीरुल मोमिनीन उहो आ कोई इन जी मुहार के झले का उठकाए अची रहियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे अमीरुल मोमिनीन जेडीमल उते मंजिलगाह ते पहुता सैयदना अबू उबैदा जे कुल्हन ते ही हथ रखे फरमाइन था अबू उबैदा खबर थई त असा के इज्जत किए मिली आ असा के शान किए मिलियो आ खबर थई पाण फरमाइन था ये इज्जत असा के मदीने वाले घोट जे सदके सा मिली आ वरी जो सुभान अल्लाह या मुसलमानन जे दिलन में उन वक्त लजपाल नबी जी इज्जत हुई मुस्तफा जे नामूस जी गैरत हुई लजपाल नबी जी हमीयत उन जे सीनन में समायल हुई जेमल उमर फारूक निगाह जोड़ाई आ त पूरी दुनिया ते फारूक आजम जो परचम लहराइण लगो आ अज उहे मुसलमान हेदे वडे तादाद में 1.5 अरब का वधिक अज मुसलमान जमीन ते रहन था पर काफिर असा जे मथा हावी आहिन इन जे ला जो असा मुस्तफा करीम जो दर छड़े दिनो आ महबूब जी दिनल उसवा हसना ते अमल करन छड़े दिनो आ अज बजे महबूब जो दर वठंदे अज अल्लाह जी रहमत जा दरवाजा खुली वेंदा वरी जो सुभान अल्लाह सैयदना यूसुफ बिन ताशफीन जेमल स्पेन ते हमलो कयो स्पेन ते आयो तो उन वक्त जो वो अल्फांसो 5 नंबर खामिस अल्फांसो जो त जेकरे आसमान त मलाइक लही अचन उहे भी यूसुफ बिन ताशफीन जी मदद न करे सगंदा आसमान जा मलाइक अचन अल्फांसो जी फौज जो आमो सामो न पी सगंदा पर जेमल यूसुफ बिन ताशफीन वो खत पढ़ियो आ त मानन के जी इनके जवाब जो हुक्मरान वडा वडा बेत ठाए आया शेर ठाए आया वडा वडा सही मुजा
बेतबाजी करे आया तो उनके गारियूं घटवत ॻाल्हायूं यूसुफ बिन ताशफीन चयो त इहे न लिखो औरते जो उन जे खत जे पोयां लफ़्ज़ लिखियन अल्फांसो तैयार थी वे मोहम्मद मुस्तफा जा गुलाम अची रहा है वरी जो सुभान अल्लाह जे मैं यूसुफ बिन ताशफीन स्पेन जे मैदान में लथो आ जड़ी मतलब पहुतो व्यापारी नमाज खा अग में अल्फांसो मुल्क छदे फड़ी गयो मैदान छदे हलियो गयो जड़ी मतलब सैयदना यूसुफ बिन ताशफीन उनडे पैगाम मोकलियो तू त चई पियो त मलाइकन जो हुकुम मलाइका चन असा जे सामो मलाइका सा जो मुकाबलो न करे सगंदा तू त मोहम्मद मुस्तफा जे हिकड़े गुलाम यूसुफ बिन ताशफीन जे सामो कोन भी सकियो वरी जो सुभान अल्लाह अज हिकड़े आशिक रसूल जे करे सजी हुकुमरानी परेशान है मीडिया बंद थी वई मुमताज कादरी करे सजी मीडिया बंद थी वई हुकुमरान परेशान थी विया यो इश्क मुस्तफा जी लहर है इश्क मुस्तफा जी गैरत है इश्क मुस्तफा जी हमियत है अज भी जे करे दुनिया वारन के खबर पवे तो मुस्तफा जे इश्क की हमियत है मुस्तफा जे इश्क में मुस्तफा जी मोहब्बत में जका लहर है मुस्तफा जी मोहब्बत में जको चिराग बंदड़ है जका बाय बंदड़ है जकने जाहिर थी पवे ईसाईन के यहूदिन के कुफार के हिकड़ी अख खण जी जगह कोन मिली सगंदी हेठ पट ते किरंदा प्री प्यारा या गैरत या हमियत पंहिंजे सीनन में उजागर कयो इन बाह के बाहर जाहिर कयो ॾिसो तो दुनिया में मोहम्मद मुस्तफा जे गुलामन जो के तो नारो लगी वने समझो था कि न समझो अल्हम्दुलिल्लाह ये आस्तानो शरीफ इश्क मुस्तफा जी गैरत यारण जला है इते असा इश्क मुस्तफा सिखण जे लाइ ईंदा आहियूं इते मुस्तफा करीम जी मोहब्बत सिखण जे लाइ ईंदा आहियूं वञो करमी फकीरो गोठ गोठ में शहर शहर में बस्ती बस्ती में इश्क मुस्तफा जो नारो हणो लब्बैक या रसूल अल्लाह जी सदा बुलंद कयो ॾिसो तो पूरी दुनिया में अल्लाह कीअं थो इज्जत वारो बनाए अल्लाह ताला मुझो चवण तवा जो बुधण पांजी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए बिला ताखीर खिताब दिल नवाज जरा अर्ज कंदासीं ऐलान